ख़ातून फ़नकार जे बारे में जेका तमामु घणी दर्दनाक आवाज़ जी मालिक हुई ऐं तमामु बहितरीनु उन जो आवाज़ हुयो। त दोस्तो सिंध धरतीअ बहितरीनु दोदा जवान पंहिंजे धरतीअ मां पैदा कया, लेकिन ही औरत थी जंहिंजो नालो फौज़िया सूमरो आहे। फौज़िया सूमरो केरु ऐं किथां जी आहे ऐं सिंध में एॾी इज़त ऐं एॾी शोहरत फौज़िया सूमरे खे छो मिली ऐं फौज़िया सूमरे कॾहिं हिन पंहिंजे गुलूकारी जी तरफ़ क़दम रखियो। त दोस्तो हिकु बहितरीनु दर्दनाक आवाज़ जी मालिक हुई फौज़िया सूमरो, जंहिं हज़ारे गीत सिंध वासियुनि जे लाइ ॻाए करे ऐं सिंध धरतीअ खे तोहफ़े जे तौरु ॾिना। दोस्तो इश्क जी चोट अहिड़ी लॻल हुई इन्हनि फ़नकारनि खे, जिन्हनि जो आवाज़ ऐं जिन्हनि जो दर्द जेको आहे सो ज़ाहिरी तरीक़े सां ॾिसियो वेंदो हुयो ऐं इन्हनि जो दर्द जेके ॿुधण वारा माण्हू हुया उहे महसूसु कंदा हुया त हे ॻाइनि न पिया, लेकिन एहतिजाजनि तौरु जेको आहे पंहिंजो ॾुख ऐं पंहिंजो दर्द आवाम जे आॾो रखनि पिया। हे अहिड़े तरीक़े सां गुलूकार असांजा बहितरीनु सिंध जा पैदा थिया, जिन्हनि जो आवाज़ बि तमामु बहितरीनु आहे। दोस्तो मर्दनि में असांजे सिंध में बहितरीनु फ़नकार पंहिंजे दौर जो जलाल चांडियो थी गुज़रियो ऐं औरतुनि में बहितरीनु राॻीदड़ ऐं फ़नकार जेका फौज़िया सूमरो थी गुज़री। दोस्तो फौज़िया सूमरे जी क़बर पंहिंजे अबाणे ॻोठ में मौजूदु आहे ऐं फौज़िया सूमरो हिन फ़ानी दुनिया मां 2018 में वफ़ात करे हिन फ़ानी दुनिया खे छॾे पंहिंजे हक़ीक़ी रब सां वञी मिलियो। दोस्तो फौज़िया सूमरे जा बि सिंध में बल्कि पूरे मुल्क में हज़ारनि जी तादाद में परस्तार आहिनि ऐं जेके फौज़िया सूमरे खे चाहिनि ऐं फौज़िया सूमरे जा गीत अॼु ताईं बि माण्हू ॿुधनि पिया। त दोस्तो फौज़िया सूमरे खे चोट पंहिंजे माइटनि मटां लॻी ऐं फौज़िया सूमरे जंहिं शख़्स सां शादी कयो उन शख़्स फौज़िया सूमरे जो क़दुरु न कयो। दोस्तो फौज़िया सूमरे जी इहा शादी तक़रीबन मुख़्तलिफ़ वीडियोनि मुख़्तलिफ़ आराहनि, लेकिन चइजे थो 1 साल ताईं मस हली। फौज़िया सूमरे खे पंहिंजे नथूअ नाले सां हिकिड़ो शख़्स हुयो जेको मुड़ुसु हुयो फौज़िया सूमरे जो, फौज़िया सूमरे खे घरां कढी छॾी। त दोस्तो फौज़िया सूमरो हिकु पढ़ियल लिखियल घर खां तालुक़ु पई रखे ऐं फौज़िया सूमरो हिकु ग़रीब ख़ानदान सां तालुक़ु पई रखे, लेकिन फौज़िया सूमरो आवाज़ हिकु बहितरीनु पंहिंजो जो मालिक हुयो ऐं फौज़िया सूमरे नंढे हूंदे गायकीअ तरफ़ ऐं गुलूकारीअ जे तरफ़ क़दम रखियो ऐं अॼु ताईं बि फौज़िया सूमरे जा सिंध में गीत इहे दर्दनाक को जेको आहे सो कोयल जहिड़ी ज़बान अॼु ताईं बि माण्हू ॿुधनि पिया ऐं अॼु ताईं बि दर्दनाक आवाज़ ॿुधी सिंध वासी रोअनि पिया। त अहिड़े तरीक़े सां असांजी सिंध जी बहितरीनु फ़नकार फौज़िया सूमरो असांखे छॾे अलविदा कई। त दोस्तो अहिड़ा मज़ेदार वीडियो असां पंहिंजे चैनल ते आणींदा रहंदा आहियूं। सिंध जा जेके फ़नकार आहिनि, सिंध जा जेके आर्टिस्ट आहिनि, उन्हनि जे मुतालिक़ बायोग्राफ़ी असां आणींदा रहंदा आहियूं पंहिंजे चैनल ते। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। वॾी महिरबानी।